त्यारो आ पेश आ जिब्रील प्यादो घोट घोड़े ते स्वारो आ एड़ो घोट जंहिंजे लाइ सॼो जहान ॼाणी हुजे। अल्लाह अकबर या रसूल अल्लाह या अली दम दस्तगीर। प्यारा दोस्तों अजीजो जब नबी पाक खां पुछण जो वारो आयो आहे या रसूल अल्लाह अबू बकर त क़बूल कयो आ त मुंहिंजी न्याणी भली नबी पाक सां शादी करे, हाणे तव्हां बालिग़ हो, तव्हां खां पाण खां था पुछूं तव्हां खे भला आशा क़बूल आहे? पाण ख़ामोश रहिया, वरी ॿीहर पुछूं, वरी ख़ामोश रहिया, वरी टीहर पुछूं, पाण फरमायूं हाओ मूंखे क़बूल आहे। छा फरमायूं? हाओ मूंखे क़बूल त थी वियो, निकाह थी वियो। पुछूं साईं असां हेकर पुछो त बि चुप कयव, ॿीहर पुछोसीं त बि चुप कयव, टियों दफ़ो तव्हां खां पुछोसीं त बि चुप कयव। ऐं मुंहिंजा प्यारा नबी टियों दफ़ो खां पोइ तव्हां हाओ कई आहे छो? पाण फरमाइनि था क़ुरान कोन पढ़ियो अथव छा? कुरान में अल्लाह ताला फरमायो आहे वमा यंतिकु अनिल हवा इन हुवा इल्ला वहयुन यूहा। अल्लाह फरमाईंदो आहे मुंहिंजो नबी ऐसी ताईं कोन ॻाल्हाईंदो आहे जेसी ताईं मां वही न नबीअ ॾे मोकिलींदो आहियां। अवां मूंखां पुछो त तोखे आशा क़बूल आहे त मां इंतज़ार कयो त रब जी अलाए कहिड़ी मर्ज़ी आहे। मां इन जे करे हेकर बि चुप कई, ॿीहर बि चुप कई। जंहिंमहिल टियों दफ़ो तव्हां पुछो त जिब्रील लही आयो, अल्लाह वटां पैगाम खणी आयो, मूंखे चई त रब मूंखे मोकिलियो आहे या रसूल अल्लाह सिद्दीक़ जी न्याणीअ सां तूं निकाह खे हाओ करे क़बूल कर। मां रब तोसां आशा जो निकाह अर्श ते पढ़ी छॾियो आहे। अब मूंखे ॿुधाए इन कुंवार जहिड़ी का कुंवार थींदी? बुलंद आवाज़ सां त चओ। इन घोट जहिड़ो घोट कोन्हे, इन कुंवार जहिड़ी कुंवार कान्हे। जन कुंवारनि जे लाइ रब जे ज़ात जी मनशा ऐं मर्ज़ी हुजे, उहो रब पंहिंजे हबीब खे मशवरो ॾे त मुंहिंजा प्यारा हबीब तूं इहा औरत क़बूल फरमा। पाक औरतूं चइबूं न, ॻाल्हि पे आदम त महबूब तोड़े, इहे पाक औरतूं हन, पाक जागो था ला निंड्रा, अहिड़ियूं पाक जो रब पियो हुननि जे लाइ चवे त क़बूल कर। पाण जंग ते मुस्तफ़ा वञे थो, कुणा विझे थो, जंहिं बि घर वारीअ जो कुणो निकिरे थो आहे जंग ते मुस्तफ़ा पाण सां घर वारी वठियो थो वञे। सफ़र में आ त बि ज़ाल गॾु आ, हज़र में आ त बि ज़ाल गॾु आ, जंग में आ मुस्तफ़ा त बि ज़ाल गॾु आ। जे नबी करीम जी ज़ात उमरो करे थो त बि घर वारी गॾु आ, जे हज ते वञे थो त बि घर वारी गॾु आ। ऐं तबलीगी जमात वारो साल थियो तसि निकितो आहे, माई पेशावर वेठी आहे, पाण तो लालू में धिका खाए। अब आहे या नाहे? अरे ख़ातमन नबीय्यीन जे पाक घर वारनि खां तुंहिंजी ज़ाल मथे आ? हा साईं मरहूम काज़ी दोस्त मोहम्मद चवंदा अला सी जन्नत नसीब फरमाइस बुलबुल सिंध के त साईं असां लाड़काणे जे शहर में ॾिठो आहे त मायूं रोज़ थियूं बोरी छिननि। साईं बोरी कीअं थियूं छिननि? चई ग़रीब गरड़ो वीचारो छा कंदो आहे, जो बोरी वठी 10-15 रुपए जी उहा फाड़े दर ते हणंदो आहे त परदो थिए, ईअं न साईं। हाणे बोरी लॻी पई आहे परदे वारी, हेॾो आयो पटाटनि वारो, पटाटा वठो पटाटा वठो, हणजो माई घुत त बोरी खां ॿाहिरि। वरी आयो को सही के चवां चांहि वारो, वरी को आयो पकोड़नि वारो, वरी को आयो मिठाई वारो, त माई सुबुह खां शाम ताईं टकर हणी हणी करे बोरी फाड़े थी करे। आहे या नाहे? अबा चल ज़ोर सां ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह
मुहम्मदुर रसूलुल्लाह सभई जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अदा मूंखे रुगो विच ते ॻाल्हि करणी हुई जेके माण्हुनि खे बेवकूफ़ बणाइनि पिया। महबूब वञे सफ़र ते त घर वारियूं वठी वञे, जंग ते वञे, उमरे ते वञे, हज ते वञे। असांजे शाहपुर चाकर जो हिकिड़ो मौलाना तबलीगी 2 साल हलियो हुयो। घणा साल साईं? ॾाढे त चओ 2 साल। वरी हुन जा जेके पार्टी वारा साईं सुभान अल्लाह सुभान अल्लाह केॾी वीचारे दीन जे लाइ कुर्बानी ॾिनी आहे। 2 साल घर न आयो आहे। अब सम्झो था अलाए न वॾी कमाई आहे न साईं। चलो ख़ुदा हया नसीब करे। कीअं न माण्हुनि खे बेवकूफ़ दीन जे रंग में बेवकूफ़ पिया बणाइनि, इस्लाम जे रंग में बेवकूफ़ पिया बणाइनि। अबा जाहिल तबलीग कंदो आहे या आलिम? ॾाढे ॻाल्हायो, ज़ोर सां चओ। मां त चवां थो जेके बि तबलीगी जमात जा टोलनि जा टोला निकिरनि था, टोलनि जा टोला जाहिल आहिनि। न अरबी जी ख़बर आहे, न फारसी जी ख़बर आहे, न तफ़सीर जी ख़बर आहे, न क़ुरान जी ख़बर आहे। बसि हिकिड़ो रटियल किताब हुननि जो तबलीगी निसाब आहे, उहो खणी पढ़ी ॿुधाईंदा आहिनि। ऐं उन किताब में नऊज़ बिल्लाह लिखियो अथनि त नबी करीम ते दुरूद ताज पढ़ण वारो मुशरिक आहे, दुरूद लखी पढ़ण वारो मुशरिक आहे। जेको दुरूद ऐं ताज पढ़ंदो, दुरूद लखी पढ़ंदो, उहो शिरक में मुब्तला थी वेंदो, हुनजो ईमान ख़तम थी वेंदो। असांजे बुज़ुर्गनि मुर्शिदनि त ॿुधायो आहे जंहिंखे रसूलुल्लाह जो दीदार करणो आहे सो दुरूद ताज पढ़े त मुस्तफा जो दीदार थी वञे। तोखे इहो ई तबलीग कंदा न, इहो ई सबक़ पढ़ाईंदई न। यारी बंद, उर्स बंद, मीलाद बंद, या रसूल अल्लाह न चओ, ख़त्मो न ॼारियो। मैयत मरी वञे त जनाज़े खां पोइ दुआ न घुरोसि, कल चहल कदमी बि न करायो, कब्र ते बि बांग न ॾियो। बाक़ी छा बचियो आहे? हाणे रुगो मैयत ते कुतनि जी बछ करायो बसि। हा न साईं, बांग बि न, कलमो बि न, आज़ान बि न, दुआ बि न, चहल कदमी बि न, बाक़ी छा बचो? साईं सोचे त बाक़ी रुगो मोहकारो बचो त वञे। पर अल्हम्दुलिल्लाह असां अहले सुन्नत वारा सभु कम कंदा आहियूं ऐं इंशाअल्लाह ताला कंदासीं। ऐं इहे रस्म न आहिनि, रस्मूं न आहिनि। मां तव्हांखे हदीसुनि मां साबित करे ॾेखारियां। असांजे औलियाए कामिलीन उस्तादनि बुज़ुर्गनि जो तरीक़ो सही सही सुन्नत वल जमाअत जो तरीक़ो आहे। अॼुकल्ह जो न आहे। अरे असांजो मज़हब मेड इन इंडिया न आहे, असांजो मज़हब मदीने खां आयो आहे। किथां आयो आहे? हिननि जो देव बंद मदीने में न आहे, हिननि जो देव बंद इंडिया जे शहर में आहे। हिननि जो इंडिया जो मज़हब आहे, हिंदुनि जे मोट मुल्क जो मज़हब आहे। असांजो उहो मज़हब आहे जेको मोहम्मद सिद्दीक़ खे ॾेखारियो, फारूक खे ॾिनो, उस्मान खे ॾिनो, हैदर करार खे ॾिनो। इन चइनि यारनि जे वसीले सां औलियाए कामिलीन वटि आयो, मुर्शिदनि जे ज़रिए असां वटि पहुतो आहे। उहो ई तरीक़ो आहे जेको क़ुरान ऐं हदीस मां साबित आहे। हिननि जो तरीक़ो मेड इन इंडिया, हिंदुस्तानी मॉडल सम्झो था लाइ न। अव्हांखे ख़बर आहे न, इंदिरा गांधी खां बि मदरसे जी सिदारत कराई। 1984 में हिननि जे मौलविन चयो त असांजे इंडिया वारे मदरसे देवबंद खे 100 साल थी वियो आहे, त जेकर 100 साल जी अचो त ख़ुशी मल्हायूं। पोइ वॾो इजलास कयूं। 100 साल में जेके बि देवबंदी पढ़ी विया हा मौलवी, उहे उन्हनि जा शागिर्द, शागिर्दनि जा शागिर्द घुराए वॾो इज्तिमा कयूं। करोड़ूं रुपया ख़र्च कयूं, पर उन जलसे जी सिदारत करायूं कंहिंखां? इंदिरा गांधी खां। बाबा न अॼोके असांजे जलसे जी सिदारत को अहल बैत करे त ठहे थी, पर भला जेको अहल बैत सैयद न आहे त को आलिम सगोरो हुजे। पर जेको वाला आलिम न हुजे त को तव्हांजे ॻोठ जो नेक मर्द निमाज़ी उहो हुजे। को हाजी ईअं न दा लालू में न जलसो कराइणो हुजेव ऐं वञो राधण मां टिल्लू मल खे वठी अची सिदारत करायो त माण्हू छा चवंदव? सम्झो कोन था? हाणे निंड अची तो दुआ घुरां भला ख़ैर जी। जज़ाकल्ला। अब हाणे लालू वारे जलसे जी सिदारत टिल्लू मल्लू करे या को आलिम करे?
हिननि जा 4000 मौलवी देवबंदी गॾु थिया। अॼुकल्ह जेको हिन जो मुला फज़लू हले पियो न, इन जो पीउ हो मुफ्ती महमूद, उहो बि उन मीटिंग में वियो हो हितां पाकिस्तान मजा। मुंहिंजा प्यारा भाउ दीदे सभई 4000 मौलवी वेठा हा, सदारत करायो इंदिरा गांधी को। मज़ो थियो हूंदो न सही, त ऊपर साड़ी नीचे दाढ़ी, अब आओ न सही, साड़ीअ वारी रन मथे काफरियाणी, ऐं हे हूअ बि सुर्खियूं पाउडर हणी ॾाढी ठही ठुकी वेठी हूंदी। मुलनि जा बाबा त पाणी थी विया हूंदा। लज भिड़ा विञाए छॾियव, मौलवियुनि खे कंधु हेठि कराए छॾियव। पर असां चवंदासीं अल्हम्दुलिल्लाह सुन्नत अल जमात जो कर मथे आहे। इहे गांधीअ जा चेल्हा, इहे मुंहिंजा प्यारा दोस्त नेहरूअ जा चेल्हा, गांधी ऐं नेहरूअ जे मुंहिंजा प्यारा दोस्त अदीज़, गांधी ऐं चेलू नेहरूअ खे सलाम करण वारा, उहे इंदिरा गांधी खां सिदारत छो न कराईंदा? असां सिदारत कंदासीं जेकॾहिं अब्दुल कादिर जीलानी अचे त उन खां कराईंदासीं, हा या न? साईं मशहूरनि वारो अचे त उन खां सिदारत करायूं, सोणो पीर गफ़ारी हुजे त उन खां सिदारत करायूं, को आल बैत सैयद हुजे उन खां सिदारत करायूं। पर हिननि खे त नसीब ई हो, जहिड़ा रूह तहिड़ा ख़त्मा, जहिड़ो मोह तहिड़ो पोचड़ो। ऐं हिननि जो हा, हिकिड़े खे गैरत आई, हिकिड़े खे राज बेगरता थिया। हिकिड़ो एहतशामुल हक़ जो देवबंदी हो, उन चयो यार मारे विधो, असांजो क़यामत ताईं कंधु झुकाए छॾियो। हिकिड़े खे हया थियो, छा थियो बा? लखनि मां हिकिड़ो सचो थियो त कहिड़ी ॻाल्हि थी भई? मुंहिंजा प्यारा भाउ दी दोस्तो, हाणे जंहिंजो मज़हबी इंडिया जी मेडन हुजे, उन्हनि जे मथां कहिड़ो एतबार आहे? ख़ुदा जो कसम आहे, मदीने वारे साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे पाक सहाबन किरामन जनाज़े खां पोइ दुआऊं घुरियूं आहिनि। नबी करीम खुद फरमायो है, ज़ा सल्लैतुम अलल मय्यिते फअख़लिसू लहु दुआ। मां मोहम्मद करीम तव्हां खे वसीयत थो कयां त जनाज़े जी नमाज़ पढ़ी तव्हां जॾहिं वांदा थियो त मां मोहम्मद तव्हां खे चवां थो, मय्यत जे लाइ ख़ालिस दिल सां दुआ घुरो त तव्हां जी दुआ क़बूल थिए, मय्यत बख़्शिजी वञे। हज़रत उमर फारूक जी शहादत थी आहे। हिकिड़ो सहाबी आहे जंहिंजो नालो आहे हज़रत अब्दुल्लाह बिन सलाम। हुज़ूर उनखे लक़ब ॾिनो हो त मुंहिंजे उम्मत जो आलिम सहाबी आहे। ऐं हुज़ूर इहे फरमायो त अब्दुल्लाह बिन सलाम, ॿियनि सभिनी खे हे कूड़ो सवाब मिलंदो, पर तोखे अल्लाह ताला ॿीणो सवाब ॾींदो। अर्ज़ कई, या रसूल अल्लाह कीअं भला? पाण फरमाइनि था, तू अॻ में ईसा अलैहिस्सलाम जे मज़हब ते हुए, ईसाई मज़हब खे सचो मञे, ईसा नबी ते कलमो भरियो हुई, पर जंहिंमहिल मां मुहम्मद नबूवत जो ऐलान कयो त बिना पुछा चई ला इलाहा इल्लल्लाहु मुहम्मदुर रसूलुल्लाह। हाणे तोखे ईसा जे ईमान आणण वारो सवाब मिलंदो, मुंहिंजे मथां ईमान आंदो थी इहो बि सवाब मिलंदी। आलिम सहाबी आहे, तौरेत जो आलिम आहे, इंजील जो आलिम आहे। हज़रत उमर जहीं ॾिहाड़े शहीद थियो आहे, उन ॾिहाड़े मदीने में अब्दुल्लाह बिन सलाम कोन्हे, ॿाहिरि वियल आहे। कंहिं ॿुधायो आहे, ओ अब्दुल्लाह बिन सलाम, अमीरुल मोमिनीन उमर शहीद थी वियो आहे, उठ ते चढ़ी वठी भॻो आहे त अमीरुल मोमिनीन जो आख़िरी दीदार बि कयां, जनाज़े में बि शामिल थिया। डोड़ंदो जीअं जो मदीने पाक में पहुतो। हाणे को न को अॻे टेलीफोन, न को वायरलेस, न को छा, मदीने वारो इंतजार त कयो, पर ही को न पहुतो। हज़रत अमीर उमर जो जनाज़ो पढ़ियऊं, जनाज़ो पढ़ी सलाम जो वरायूं। अबा जागो था ला निंड्रा? हे ॻाल्हि यादि कजो, तव्हांजे कम जी ॻाल्हि अथव। असहाबन सगोरन जनाज़ो पढ़ी सलाम जो वारियो त हेॾो अब्दुल्लाह बिन सलाम उठ खे डोड़ाईंदो 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 पहुची, पर सलाम वराइजी वियो, सलाम वराइजी वियो। उठ ते बीठो आहे, पहुची त वियो, पर निमाज़ थी वई। हकल करे चई,
इन सबक़तुमूनी बिस्सलाते फला तस्बिकूनी बिद्दुआ। ओ मुझे मोहम्मद मिठे जा सहाबियो, अवा अमीरुल मोमिनीन उमर फारूक जो जनाज़ो पढ़ी छॾियो आ। माखऊं अॻ में पढ़ी विया हो, हाणे पढ़ी वियो त ठहियो, पर तरसो तकड़ न कजो, दुआ जो माखे बि शरीक थियण जो मौक़ो ॾिजो। नमाज त पढ़ी विया हो, हाणे ॿीहर नमाज कान पढ़बी, छो त शरीयत जो हुकुम आहे त ॿीहर जनाज़ो न पढ़बो आहे, हिकु दफ़ो थियो बस। हाणे तव्हां जनाज़ो त पढ़ी वियो, मूंखां अॻु कढी वियो, मां न पहुची सघुसि, पर यार तकड़ न कजो, थोरो 2 मिंट तरसो त मां उठ वेहारियां, उठ तो लहां, उठ खे ॿधां, तव्हां वटि अचां, पोइ आमीन करे गॾिजी दुआ घुरऊं त मां बि तव्हां सां जनाज़े में शरीक न थियो आहियां, भला दुआ में त शरीक थियां। असहाबन जो हाउ असां बीठा हूं, उठ खे वेहारियईं, उठ तां लथो, उठ खे ॿधई, उन खां पोइ आयो आहे, हाणे दुआ घुरो, सभिनी दुआ घुरी आहे। ओ अदा जेकॾहिं बिदअत हुजे हा, नाजाइज़ हुजे हा, शरीयत में इन्ही जो हुकुम न हुजे हा, त सहाबी सभई चवनि हा, जंहिंमें हज़रत उस्मान जहिड़ो जवान बीठो आहे, हैदर करार जहिड़ो जवान बीठो आहे, वॾा वॾा जलील क़दर सवन जे तादाद में सहाब बीठा हा, सभई चवनि हा छा जी दुआ, जनाज़ो थियो, बस हाणे तुंहिंजो असां इंतज़ार कोन कंदासीं, न को तोखे घुरण ॾींदासीं, न को असां घुरंदासीं। ऐं हो पाण बि सहाबी आहे, पाण बि बिदअत जे लाइ हुनखे कोन तरसाए हा, पर अब्दुल्ला बिन सलाम तरसायो आहे, तरसो त मां दुआ में शरीक थियां। असहाबन बि इनकार कोन कयो आहे, उहे बि तरसिया, गॾिजी दुआ घुरियऊं। इन मां साबित आहे त असहाब पंहिंजे तरफ़ां को बि कमु कोन कंदा हा, जो कुझु कंदा हा सो मुस्तफ़ा खां सिखंदा हा। इन मां मालूम थियो त जनाज़े खां बाद में दुआ घुरण रसूलुल्लाह जी सुन्नत आहे। कंहिंजी सुन्नत आहे? ॾाढे जो कंहिंजी सुन्नत आहे? असहाबन जो अमल सरकार खुद फरमायो आहे त मुंहिंजे सहाबा किराम जे तरीक़े ते हलो। सहाबी कन नजूम बिअय्यिहिम इक्तदैतुम इहतदैतुम, मुंहिंजा सहाबी हिदायत जा सितारा अथव, जेको बि उन्हनि जी पैरवी कंदो हिदायत वारो थींदो। महबूब जे असहाबन कंहिंखां सिखियो आहे बा? चओ रसूलुल्लाह खां। ॾाढे जो कंहिंखां सिखिया? हिन मुल्क में बाहि ॿारे ॾिनी आहे, जनाज़ो बि न पढ़ो, जनाज़े खां पोइ दुआ बि न पढ़ो, कब्र ते बांग बि न ॾियो। छो न ॾियूं? हिन जी मर्ज़ी आहे त चङी तरह मैयत पादर खाए। महबूब जी हदीस आहे, तव्हांखे ॿुधायां? चओ त ॿुधायांव। आका फरमाइनि था त जॾहिं इंसान कब्र में वेंदो आहे, हुनखे माइट पूरे मोटंदा आहिनि। अताहु मलकान असवदान व अज़रकान, कब्र में 2 मलाइक ईंदा आहिनि जेके कारे रंग जा हूंदा आहिनि, अखियूं हुननि जूं तमामु ख़तरनाक सूरत में हूंदियूं आहिनि। मैयत खे कब्र में जेरो करे उथारे वेहारींदा आहिनि ऐं सुवाल कंदा अथसि, मर रब्बुका व मन नबियुका व मा दीनुका, तुंहिंजो रब कहिड़ो आहे, तुंहिंजो नबी कहिड़ो आहे, तुंहिंजो दीन कहिड़ो आहे। हुज़ूर करीम फरमाइनि था, शैतान अहिड़ो त तव्हांजो दुश्मन आहे जो मरण वारे टाइम ते कब्र में बि अंदर लंघे ईंदो आहे, तुंहिंजे आॾो अची बीहंदो आहे। मलाइक चवंदा तुंहिंजो रब कहिड़ो आहे? शैतान चवंदो आहे माॾे इशारो कर त मां तुंहिंजो रब आहियां। पोइ माण्हू भुलिजी बि चई सघे थो त इहो रब आहे जेको कब्र में आयो आहे। नबी से फरमाइनि था, जाथे बांग ईंदी आहे उतां शैतान भॼी वेंदो आहे। अव्हां जो मैयत कब्र में आहे, कब्र ते बांग ॾियो, शैतान भॼी वेंदो। मलाइक पुछंदा रब कहिड़ो आहे? कब्र वारो जुतीअ जा खड़का बि ॿुधंदो आहे त तुंहिंजी बांग बि ॿुधंदो आहे। मुस्लमान निमाज़ पढ़े चाहे न पढ़े, ग़रीब आहे, पर आदत थी वेंदी आहे, बांग ख़त्म थींदी आहे, चवंदो आहे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। जमल कब्र ते बांग चइबी आहे, मैयत ॿुधे थो पियो, ॿुधे थो त कब्र में कलमो भरे थो पियो। हिकु त कलमो यादि आयुसि, ॿियो शैतान भॼी वियो। मलाइक चवंदा रब कहिड़ो थी? चवंदो उहो रब आहे जंहिंजो नालो ला इलाहा इल्लल्लाह। तू
तुझो नबी कहिड़ो आहे चवंदो मां हाणे कलमो भरियो आहे मुहम्मदुर रसूलुल्लाह। सच ॿुधाए त बांग मां फ़ाइदो थियुसि या नुक़सान? असां त चऊं था त यार असांजो भाउ आहे, सुन्नी आहे, मुस्लमान आहे, गुनहगार आहे, गरड़ो आहे, कहिड़ो बि आहे, हाणे बख़्शिजी वञे यार पिछाड़ी चङाई कयोसि। हे निभागा वाह बि चवनि था त भली कुटिजे, भली पादर खाए, कब्र ते बांगड़ जो दुआ न घुरो विद्याता। अड़े शर्म को नहीं, बेहयाव तू न पढ़ी कुरान न हदीस न किताब, इएं तू लई मां लठ बनी जाहिलनि वांगुरु। जाहिल मौलवी, हिननि जो को बि मौलवी इल्म वारो कोन अथव जंहिं ते पढ़ंदा हन असांजो फलाणो अलामो फलाणो मौलाना। ख़ुदा पाक जो कसम आहे का हाल कोन्हनि को। कई दफ़ा असांजे आॾो भॼी विया आहिनि, किताबनि जूं भरियूं छॾिया, पटका छॾिया, जेके अञा ताईं असां वटि अमानत सलामत पिया थियनि। दावा वरी कंदा असां वॾा आलिम आहियूं। का शइ कान्हा, कूड़ा सफ़ा कूड़ जे मथो संदरो अथनि। इल्म आहे कोन, पढ़नि कोन को, रुगो ॿ टे बुतनि वारियूं आयतूं, काफ़रनि वारियूं आयतूं, मुनाफ़िकनि वारियूं आयतूं पढ़ी पढ़ी औलिया अल्लाह ते वलियनि ते हणंदा। अल्लाह चवे बुत बेकार, ही आयत पढ़ी चवंदा पीर बेकार। अल्लाह चवे बुत कोन था ॿुधनि, ही वरी आयत पढ़ी चवंदा त पीर कोन था ॿुधनि। अल्लाह ताला चवंदो बुतनि में ताक़त न आहे, ही चवंदा पीरनि में ताक़त न आहे। वॾा बेईमान जो ख़ुदा जे क़ुरान जो इनकार था कनि पिया। महबूब फरमायो आहे जेको क़ुरान जी माना फेराईंदो सो काफ़र काफ़र जो पुटु आहे। अल्लाह सही चवे बुतनि में ताक़त न आहे, अल्लाह चवे बुत बेकार आहिनि, अल्लाह चवे बुत कोन था ॿुधनि, अल्लाह ताला थो चवे बुत मुअल अथव, कंहिं कम जा कोन अथव। हे वरी बेहया बेईमान वरी चवंदो ते वलियनि जे लाइ त वलिय कोन था ॿुधनि पिया। रब जो कसम आहे आम मैयत बि जुतीअ जा खड़का ॿुधंदो आहे। छा था सम्झो, जागो थाला निंड अथव? मुझे महबूब त फरमायो त आम मुसलमान, आम वली छॾ, पीरान पीर खे छॾ। मुझे पीर जड़ो कंजो पीर न आदर खोड़ मगर दस्तगीर नया। दस्तगीर खे मञींदा वलाए न? ख़ुदा जो कसम हो दस्तगीर जे बुढ़ा बेड़ा तारिया। ॻाल्हि ॿुधायां दस्तगीर जे करामत जी। लाहौर जे शहर में हिकिड़े सिख शादी कई। सिख जे घर जे भर में मुसलमान जो घर हो। मुसलमान हुन जे ज़ाल ते बेईमान थी पियो। मुसलमान ताड़ ॿधियूं वेठो आहे, को ॾिहाड़ो मिले त या सिख जी माई खणा। हिकिड़े ॾिहाड़े सिख पंहिंजी ज़ाल खे सतावड़े ते वठियो पियो वञे। सतावड़ो माना परिणियल आहियो न, पोड़ी वठी वेंदा हो न साहुरे, शादी खां पोइ सते ॾिहाड़े खे सतावड़ो चइबो आहे। पोइ वठियो पियो वञे सतावड़े ते साहुरे मिलाइण। हिन मुसलमान खे ख़बर पई त ज़ाल मुड़ुस ॿई पंध वञनि था। हिन भलो घोड़ो तयारु करे तरार खणी पुठियां लॻुनि। जंहिंमहिल घाटे झंग में पहुता त मन सिख खे चई सरदार जी काॾे थो वञे? चई साहुरे। सिख वीचारे जे दिलि में मिड़ई ख़ैर, पाड़े में जो रहंदा हुआ। चई पोइ यार मां बि एॾे थो हलां तव्हांजे साहुरनि जे ॻोठ। हे घोड़ो तोखे थो ॾियां, तुंहिंजी ज़ाल खे चढ़िया हलो, मां पंधु थो हलां। हमदर्दी पियो ॾेखारे। अब सम्झो था न? सिख चयो त हाणे घोड़ो तुंहिंजो, मां तुंहिंजे घोड़े ते चढ़ां, तोखे प्यादल कयां मुनासिब कोन्हे। हाणे हीअं कर जो तूं घोड़े ते चढ़, मुंहिंजी घरवारी खे बि खयो हल। उहा औरत ज़ात आहे, वीचारी कमज़ोर आहे, बाक़ी मूंसां ख़यानत न कजां, मूंखे ज़ामिन ॾे। मुसलमान कसम ॾे त कोॾिया हूं न, क़ुरान जो कसम आहे। 50 रुपए ते कोर्ट जे ॿाहिरां हमरा सुरमो पियो बीठो आहे त को माखो कसम खणाए त 50 रुपयो कमाया। है मुसलमान तो जी हालत। हुनखे त पढ़ाई माई सां माज़ अल्लाह बुछड़ाई जी नियत ही। सिख जो चयोसि त मुआरी ज़ाल खण त हुन अंधो घुरे, हिकिड़ी अख हुनखे त ॿई मिलियूं। चई हा बिल्कुलु भाॼाई खे खयूं थो हलां। चई भला हाणे मां सां ख़यानत कोन कंदे? चई न, मांखे ज़ामिन ॾे।
चे हाणे हिते झंग में कहिड़ो ज़ामिन ॼाए सिख तो चवे मूंखे ॿिए ज़ामिन जी ज़रूरत कान्हे अवां मुस्लमाननि जो वॾो बगदाद वारो पीर अब्दुल कादिर जीलानी आ उन जीलानी जो हथ ॾे कंहिंजो हथ ॾे अब्दुल कादिर जीलानी जो हथ ॾे त मां सां ख़यानत त न कंदे मुसलमान चो हाओ हथ ॾियां थो हथ ॾिनई चे पीरान पीर तो जे मुंहिंजे विच ते ज़ामिन आ ख़यानत न कंदुसि सिख माईअ खे घोड़े ते चाढ़ियो हाणे सिख प्यादल हे सिखणीअ खे घोड़े ते खयूं आस्ते आस्ते कचहरी कंदा था वञनि जमल तमामु घाटे झंग में पहुता आस्ते आस्ते तलवार कढई तलवार कढी ठका जो सिख जे मथे में हयई सिख वीचारे जी मुंडी लही पई थॾे ते फतकी फतकी मरी वियो माई खे चई ख़बरदार हाणे तूं महजी आ मुड़ुस तुंहिंजो मरी वियो दाहूं कंदीअ त तोखे बि मारींदोसां वठी घोड़े खे भॼाईंदो वञे माई वीचारी चुप थी वई पर कामल कामल हीअं पोइते पई निहारे कामल कामल पोइते पई निहारे मुसलमान तो चवे ॾे ख़बर छो थी पोइते निहारे उहा सिखणी थी चवे पोइते इन जे करे थी निहारियां त ज़ामिन छो देर कई आहे इहो अहिड़ो ज़ामिन आहे जो देर न कंदो आहे मुल्क तेरा बगदाद है आवण कम शिताब है या अब्दुल कादिर जीलानी या गौसल आजम जीलानी हसन हुसैन दा पोतरा हसन हुसैन दा दोहतरा विच हजूर खड़ोता ऐब मुरीदा धोता या अब्दुल कादिर जीलानी या गौसल आजम जीलानी भिटाई साहब चरियो हो अबा ॾाढे ॻाल्हायो शाह अब्दुल लतीफ वली हो या न ओ बिदाती त कोन हो मुशरिक त कोन हो बरेलवी त कोन हो ओ मुंहिंजा प्यारा तो सुन्नी हो ऐं वली हो खुदा जो ओ भिट तां चवे थो मीरा शाह मदद कर मुंहिंजी मुहियदीन मिली आही अब्दुल लतीफ जो तूं वसीलो ऐं वली हाणे हसनी पीर हली अची कर का माड़ मुरीद ते मीरा शाह मदद कर दाह सुनी दादी आही अब्दुल लतीफ जो तू बादशाह बगदादी हाणे हसनी पीर हादी अची कर का माड़ मुरीद ते मीरा शाह मदद कर अची औखी वेरा लिल्लाह लग लतीफ चवे भर पाजी अडे पेरा पो औलाद अली शेर कर का माड़ मुरीद ते दस्तगीर खे मञो था न सही मन जो ॾुखिया न थियो असांजे पार वारे पासे ॾे तव्हां असांखे पारे चो चवंदा हो असां वरी तव्हांखे पारे चो चवंदा आहियूं असांजे पार ॾे बुज़ुर्ग आसे सूफ़ी सचल साईं सचल बुझो तो सचल सारो सच ओ फरमाए तो पीर पीरा मुर्शिद मीरा चो सुभान अल्लाह पीर पीरा मुर्शिद मीरा ना मुगधे जज टुटन जंजीरा कामिल मुर्शिद कर दी हाँ यार दी घड़ोली भर दी हाँ भर दी तह दिल भर दी हाँ सजे थो न पीरा न पीर खे वरी ॿुध पीर पीरा मुर्शिद मीरा मीरा महियद्दीन पीर पीरा मुर्शिद मीरा न मुगधे जज टुटन जंजीरा छो त कामिल मुर्शिद कर दी हाँ यार दी घड़ोली भर दी हाँ भर दी तह दिल भर दी हाँ सचल कंहिंखे कोन छॾियो आहे
अगते तो चो यारा को जो नहीं मनेंदा मुझे हबीब जे यारन के न मने महबूब मिठे जे यार भर दी हाँ यार दी घड़ोली पीर पीरा मुर्शिद मीरा ना मुगधे जज टुटन जंजीरा सो त कामिल मुर्शिद कर दी हाँ यार दी घड़ोली भर दी हाँ यार दी घड़ोली भर दी हाँ यार दी घड़ोली भर दी हाँ असा के फखरा जो असा जो अब्दुल कादिर जीलानी मुर्शिद ओ असा जो पीर आ जो को खाली पीर कोने बल्कि पीरन जो भी पीर हाँ न सही सिखणी चयो सिखणी ओ मुसलमान पोते ॾिसां थी त मुड़स बराबर मरी वियो आहे कोन उथंदो मुड़स क़त्ल थी वियो कोन उथंदो पर पोते इन जे करे वाझायां थी त जंहिंजो हथ ॾिनो हो मुंहिंजे मुड़स उहो मुंहिंजो ज़ामिन आहे इहो दस्तगीर ज़ामिन देर कोन कंदो आहे मुंहिंजे लाइ छो देर कई अथई जागो था ला निंड अथव खुदा जो कसम आ पंजाब जी तारीख़ शाहिदा मायर गो ये लफ्ज़ चया त ज़ामिन देर छो कई आ अञा जो निहारन त नीरे घोड़े ते जवान अॻियां फग फिरी आहे नीरे रंग जो घोड़ो आ मुंह ते निकाब चढ़ियो पियो आहे अॻियां हुन ज़ालिम जे फिरी आयो जे ख़बरदार अब्दुल कादिर जीलानी जो जेको हथ ॾींदो आहे त असां ख़यानत न थींदी आहे हाणे मोट पोइते जंहिं जाइ ते सिख मारियो थी उते तो जो फ़ैसिलो कंदुसि उनखे दहशत न थी मुस्लमान खे मुंहिंजा दा हुनजा हौसला ख़ता थी आहे तलवार हुन जे हथनि मां किरी पई आहे अब्दुल कादिर जीलानी हुनखे वठी उन जॻह ते आयो आहे सिख जे मुंडीअ खे धड़ सां मिलाए अब्दुल कादिर जे हथ में लकुड़ आहे वो मथा लकड़ घुमाए चे तो कुम बिइज़्निल्लाह उथी अल्लाह जे इज़्न सां पीरान पीर जो लकड़ लगंदो वियो मोल सिख जहिड़ो थी पियो रुगो जहिड़ो कोन थियो बल्कि जहिड़े तरह सां चवे पियो ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सभई चो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत अब्दुल कादिर जीलानी जो मुरीद थियो आहे मुस्लमान थियो आहे ज़ाल हुनखे मिली आहे पीरान पीर रहमतुल्लाह अलैहि उन पंहिंजी तलवार सां उन ज़ालिम मुस्लमान जो सिर वढे ख़त्म करे छॾियो आहे पाण फरमाइनि था शरीयत जो कानून आहे किसास जे एवज़ में किसास थींदो आहे अड़े जेको सिखनि जे सॾ ते अचे अॼु जे लालू रायक वारो सुन्नी मुस्लमान सॾेसि त कोन ईंदो सॾे त ॾिस न इन जवान जी दामन त झले त ॾिस न जंहिं गौस पाक जी दामन झली ख़ुदा जो कसम ॾुखियो ॾींहुं न ॾिस मां परे निकिरी विस ॻाल्हि पे कयमि त नबी पाक जे रहमत मां शैतान खे बि फ़ाइदो पियो आहे कंहिंखे फ़ाइदो पियो यादि आहे न ॻाल्हि असहाबन चो कीअं साईं शैतान खे हा अल्लाह जॾहिं चयो त आदम खे सजदो कयो सभिनि सजदो कयो पर हिन कोन कयो पोइ अल्लाह हिन जी सज़ा मुक़ररु कई कहिड़ी फ़ख़ुरुज निकिरी वञ इन्नक रजीमुन तूं तड़ियल आहे इन अलैका लानती तो ते मुंहिंजी लानत आहे इला यौमिद्दीन क़यामत ताईं छाजे करे छा चयो हई माली लम अकुल असजुद लिबशरन मां हिन बशर खे कीअं सजदो कयां मूंखे लाइक़ न आहे रब चयो तो नबीअ खे बशर चवण जी रस्म विधी आहे हाणे तो ते त लानत पर तुंहिंजे मुरीदनि ते बि लानत जेके तो वांगुरु नबीअ खे बशर विया चवंदा आहे न भा उस्ताद खे जो लानत जो इनाम मिलियो त शागिर्द खे बि वंड मिले न हुननि आदम खे बशर चयो हो हे लहाबी जेको आहे सो मदनी वारे मदीने जे ताजदार खे बशर थो चवे पियो जंहिं मुहम्मद करीम जहिड़ो न को ॼाओ न को ॼमंदो
अड़े मुझो एड़ो हबीब जंहिंजे जिस्म ते मख न वेंदी, सारी जिंदगी हबीब जे जिस्म में जूं न पई। हिननि वहाबिन पंहिंजे किताबनि में लिखियो आहे ॿेर वारे मुल्ला त महबूब मुहम्मद करीम खे जूं पवंदियूं। हेठां वरी लिखे थो त पंहिंजे जिस्म मां कोन पवंदियूं हुसि, ॿियनि मां पवंदियूं हुसि। ओ बेहया ॻाल्हि त साॻी थी न, ॿियनि मां बि त नबी जे जिस्म में आई। ख़ुदा जो कसम आहे 1400 साल गुज़री आहे, उम्मत जो इजमा आहे त मुहम्मद जो जिस्म मख खां बि पाक त जिस्म जूअ खां बि पाक। बिना पाछे तुंहिंजो पाको जिस्म मखे खे न वेहण जो तो ते हुकुम वध यूसुफ खां तुंहिंजी सूंह सजण तो ता कुर्बान थिया जिंदो जान नबी तुंहिंजे शान मथा, कुर्बान नबी तुंहिंजे शान मथा, कुर्बान नबी मुंहिंजा ॿार बचा जिंदो जान नबी तुंहिंजे शान मथा। अबा इहे चवंदा न सुन्नी मुसलमान, अॼुकल्ह जो न को गुलाम नबी जो शेर आहे न को छा, अॼु खां कई 100 साल आशिक चई आहे तुंहिंजे शान मथा, कुर्बान नबी तुंहिंजे शान मथा, कुर्बान नबी मुंहिंजा ॿार बचा जिंदो जान नबी तुंहिंजे शान मथा। हिननि जो ॿेर वारो बुज़ुर्ग, ॿेर में बुज़ुर्ग हूंदा आहिनि या ॿेर में जिन हूंदा आहिनि? अब ॿेर में के बुज़ुर्ग थियो, जिन वेठा हूंदा आहिनि। असां जेकॾहिं चऊं सेवण शरीफ़, भिट शरीफ़, अबा हाओ न सही, दरगाह शरीफ़, फ़कीरपुर शरीफ़, अलाहाबाद शरीफ़ त हे कावड़जी पन अवां जूं वरी शरीफ़। अड़े तव्हांजी ॿेर शरीफ़ आहे, असांजा कोन्हनि पर जा बुज़ुर्गनि जा ॻोठ शरीफ़ आहिनि। वरी शरीफ़ हो जेको नबी अला जूं पियो साबित करे। खुदा जो कसम आहे महबूब जी ज़ात जे जिस्म ते त मख कान वेहंदी ही, पर जे हबीब कपिड़ो लाहे परे उछलींदा हा त कपिड़े ते बि मख कान वेहंदी। मख खे बि शनास ही त हे मुहम्मद अरबी जो कपिड़ो। हिन बेहयावन खे इहा बि शनास कान्हे जो मुंहिंजे महबूब पाक जो शान सुञाणनि। खुदा जो कसम आहे महबूब पाक जी ज़ात खे पाण जहिड़ो बशर था सॾनि। जो मुहांडो ॾिठो अथव कॾहिं? शीदी पे पुट सां गॾियो हुयो, उन सॼी ज़िंदगी आहीनो ॾिठो हो कोन, पोइ छोरे खणी आहीनो जो खोए त पंहिंजी सूरत नज़र आयसि। शीद को ॿार, चप थुल्हा वार गुंडीदार, ऐं उमिरि में आहीनो ॾिठो कोन ही। ॾिसी पीउ खे चई अबा ड्रेजारे थो, चई हिन खे कोई ॿियो माण्हू वेठो आहे त कुराड़े चस माखे ॾे केरु थो ड्रेजारई, वठी चई केरु आहे, थू थी बणा अछी ॾाढ़ी सां ॿार थो ड्रेजारे पियो। पोड़े खे पंहिंजी शकिल नज़र आई न, वरी पाण खे बि गुज़ारे थो, अछी ॾाढ़ी सां ॿार थो ड्रेजारे। अड़े जिन जहिड़ा तुंहिंजा मौलविन जा बूथ त निहार, ख़ुदा जो कसम आहे असां जन जा त चेहरा ॾिस। खुदा नूर त खसे छॾियो अथव। महबूब सां हमसरी दावा था कयो पिया। अल्लाह ताला फरमा फखरुज इन्नक रजीम, निकरी वन तड़ियल तोते लानत आहे, इन अलैक लानती इला यौमिद्दीन, क़यामत ताईं तोते मुंहिंजी लानत वसदी। पर हिकड़ी सज़ा ॿी बि थी, लानत त थी पर ॿी बि सज़ा थी। कहिड़ी? सुबुह थींदो हो, अल्लाह हिकिड़े मलाइक खे मुक़ररु कयो हो, लपाट हुनखे वहाए कढंदो हो, पर अहिड़ी ज़ोरदार लपाट लॻंदी हुअसि जो शैतान खे सुबुह खां शाम ताईं, शाम खां सुबुह ताईं 8 पहर मथे में सूर हूंदो हो। सम्झो था अलाए न 6000 साल गुज़री विया। घणा? आदम खां वठी मुंहिंजे नबी ताईं 6000 साल गुज़री विया। लपाट रोज़ लॻेसि, अहिड़ो मथे में सूर पैस जो 8 पहर गुज़री वञनि। जमल मदीने में सिजो भिरियो, चओ सुभान अल्लाह।
जमल मक्के मदीने जो सरदार आयो चो सुभान अल्लाह। आया आसथियाम मुझा बारो चल बंभोर में पसी पहर पुनहल जी मुझा नीहूं ठरियाम पो गूदर विसरियाम सुखन शाखूं कढियूं। जमल रहमत लिल आलमीन आयो ऐं अल्लाह जे कुरान जी आयत लथी वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन। अल्लाह ताला फरमायो है प्यारा नबी असां तोखे सभिनी जाननि जे लाइ रहमत करे मोकिलियो आहे। जंहिंमहिल इहा आयत लथी तंहिंमहिल शैतान रोई हुजूर वटि आयो या रसूल अल्लाह। केरु आयो? शैतान आयो। ॾाढे जो केरु आयो? या रसूल अल्लाह। कुरान जी आयत आहे वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन। ऐं हबीब तूं सभिनि जहाननि जे लाइ रहमत आ। या रसूल अल्लाह मां उन आलम में मां बि आहियां या ॿाहिरि हां अची मोचड़नि तपायो। अब आप समझो था ना सही। सरकार फरमास त तूं बि आलम में आहीं, तूं बि आलम में चे पो क़िबला जे आलम में हा त तुंहिंजी रहमत मांखे बि पहुचे। पाण फरमाइनि था घुरणो थी सो घुर रहमत जो दरिया जोश में अची वियो। घुरणो थी सो घुर हुनखे ॿी यादगिरी कान आई। माफ़ी घुरे हा त शायद मिली वञेसि हा पर हुन माफ़ी जी ॻाल्हि कान कई। चई या रसूल अल्लाह या जेका रोज़ थप लॻंदी आहे सा तुंहिंजे रहमत जे सदके माफ़ थिए। नबी से फरमाइनि था मां रहमत लिल आलमीन आहियां। दुआ थो घुरां अॼु खां पोइ तो ताया क़यामत ताईं थप्पड़ माफ़ आ। उन ॾींहं खां पोइ शैतान तां थप माफ़ थी वई पर लानत आहेसि क़यामत में हिसाब जुदा थींदो। मालूम थियो त नबी करीम जी रहमत मां शैतान खे बि फ़ाइदो पियो आहे। असां सुन्नी त अॻे ई झोली झरियो वेठा आहियूं यकीनन फ़ाइदो पवंदो। असां त अर्ज़ु कंदा हूं रे रहम कर या रसूल अल्लाह रहमतूं रसी कर इनायत अहमदा सुन हिन बंदे जी बेकसी। आ घणो किरतऊं कचो आहियां अबोझो आरसी अगसनी या सैयदा रसू या नबी खैरल बशर। गौर कर गमगीन जो ऐ नूर नाफ़े नामवर। ज़ालु ज़ाती ज़िक्र तुंहिंजो आहे राहत रूह खे सैयदा सलवात तुंहिंजी ने अलम अंदोह खे। दर्द दूरी कर दफ़ो कढ रंज दिल जे रोह खे। सोन जीअं सफ़रो थिया पारस लॻे जीअं लोह खे। अगसनी या सैयदा रसू या नबी खैरल बशर। गौर कर गमगीन जो ऐ नूर नाफ़े नामवर। दाल तो सां तह धणी आगे कयो एहसान ही जो उतई अफदय तो मुल्की दाद कर दयान ही। तारीफ तुंहिंजी थो करे सारा सिफ़त सुबहान ही। छा सिफ़त तुंहिंजी कंदो आजुज़ अकुल इंसान ही। अगसनी या सैयदा रसू या नबी खैरल बशर। गौर कर गमगीन जो ऐ नूर नाफ़े नामवर। खुदा जो कसम असां त 24 कलाक गिचीअ में गारो विझी मुस्तफ़ा खे सॾींदा आहियूं। अल्लाह ताला फरमायो ला तक़नतू मिर रहमतिल्लाह। अल्लाह जे रहमत मां उम्मीद न लाहियो। वाह अल्लाह जी रहमत केरा वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन। चओ वाह अल्लाह जी रहमत आ मदीने वारो साईं। केरा बा मदीने वारो? अल्लाह ताला फरमायो वलो अन्नहुम इज़्ज़लमू अनफुसहुम जाऊक। या रसूल अल्लाह ये तुझा उम्मती जेकॾहिं गुनाह था कनि ॾोह वधी विया अथनि त तो मुहम्मद जे दर ते हली अचनि।
छा कन सही जाऊ क तो वट हली अचन फस्तगफिरुल्लाह तो वट अची अल्लाह खां माफ़ी घुरन तो वट अची कंहिंखां माफ़ी घुरन मालूम तो अल्लाह आहे ही मुझे नबी करीम वट तड़े तो ते तो खुदा चे तो वट अची अल्लाह खां माफ़ी घुरन भला जे अल्लाह खां माफ़ी घुरन त माफ़ी मिलंदन रब तो चेन वस्तगफर लहुमुर रसूल हिकड़े पासे अल्लाह खां माफ़ी घुरन बे पासे ऐ रसूल तू बि हथड़ा खणी सफ़ारिश कर पो लवजदुल्लाह तव्वाबर रहीमा पो जॾहिं तुंहिंजी सिफारिश थींदी त मां तौबा बि क़बूल कंदोसान रहम बि कंदोसान असांजो महबूब रब असांखे ॾिनो असांजो वसीलो आहे हिन दुनिया में भी वसीलो आहे क़ब्र में भी वसीलो आहे पुल सरात ते भी वसीलो आहे हौज़ कौसर ते भी वसीलो आहे मुंहिंजा मीज़ान ताराज़ू ते भी वसीलो आहे मुंहिंजे महबूब जी ज़ात बाबरकात यकीनन पंहिंजे उम्मत खे जन्नत ॾे वठी वेंदो उन हबीब में उमेद अथव या नाहेव पो इन महबूब जी अचण ते ख़ुशि थिजे या रंज थिजे असां उर्स कंदा आहियूं महबूब जो मीलाद मल्हाईंदा आहियूं त रब असांखे अहिड़ो नबी ॾिनो आहे चओ अल्हम्दुलिल्लाह हिकिड़ो पंजाबी में पहाको आहे त ख़र्चा साॾा नखरे लोकां दे अब समझो था लाए न खर्चा असाॾा खर्च साईं निसार अहमद जो अब हाओ न सही खर्च लालू वारन जो सड़े वरी मुला बार गॾह ते हींगे खोदी अड़े चंडरातो जो छा वञे बिस्मिल्लाह असांजो खर्च असांजो ॾोकड़ असांजा चांवर असांजा गोश्त असांजो गेहूं असांजो रधियूं बिस्मिल्लाह करे असां नबी बि असांजो तो जो त मुला कुझु कोन्हे पोइ उन जी ख़ुशी मल्हायूं सड़े तूं छो थो पियो अल्हम्दुलिल्लाह जंहिंखे फ़ाइदो थींदो सो ख़र्च कंदो पर जंहिंखे घाटो आहे सो सड़े बि न भली सड़ण जो वीचारा सड़ण त ॾियो तव्हां नाराज़ न थिजो लालू वारा भली पिया सड़न घाटे वारो सड़े त पियो भली अल्हम्दुलिल्लाह असांखे त ख़ुशी आहे जो असांजो नबी आयो आहे सलात बुलंदा हुआ असां अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि हिकड़ी अजीब गरीब गाल कई आ तव्हांखे ॿुधाया हज़रत पीर रहमत पूरी रहमतुल्लाह अलैहि हज़रत ख्वाजा मोहम्मद अब्दुल गफ्फार चो रहमतुल्लाह अलैहि फरमाए तो हर कोई प्या चाहे मर्जी सिराकी अचे वधी अलाए कान हर कोई प्या चाहे मर्जी मालिक कल तार दी पर अल्लाह प्या चाहे मर्जी अहमद मुख्तार दी सुभान अल्लाह कर ॾाढे त कर लालूअ जे वहाबिन जे घरनि में त पुॼे हर कोई प्या चाहे मर्जी मालिक कल तार दी पर अल्लाह प्या चाहे मर्जी अहमद मुख्तार दी अहमद मुख्तार दी रब दा सोहना आया चो सुभान अल्लाह वाह सोहना पीर गफारी रब दा सोहना आया जन्नत सी गारो जल्दी हूरा पैगामन सेरे आमद सरकार दी आमद सरकार दी हर कोई प्या चाहे मर्जी मालिक कल तार दी पर अल्लाह प्या चाहे मर्जी अहमद मुख्तार दी अहमद मुख्तार दी असांखे ख़ुशी आहे अहिड़ो रब असांखे नबी ॾिनो आहे जो जंहिंजी रज़ा रब चाहींदो आहे
खुदा की रजा चाहते हैं दो आलम, पर खुदा चाहता है रजा ए मोहम्मद। सब जहान चवंदा हन रब राजी थे, पर रब चवंदो आहे मुंहिंजो हबीब राजी थे। ओ लालू जा मुसलमान, तोखे मुबारक हुजे जो तोखे असांखे अहिड़ो नबी मिलियो आहे जंहिंजी रजा खुदा पियो ॻोल्हे। अल्लाह सही शल तहांजी हाज़िरी क़बूल करे, अवां जे सदके खुदा मुंहिंजी भी हाज़िरी क़बूल करे। अल्लाह ताला सभिनी जा बेड़ा पार फरमाए, ओड़े पाड़े वारनि खे खुदा तबारक व तआला हबीब जी मोहब्बत नसीब फरमाए। हाणे दुआ ख़ैर जी घुरंदासीं, 2 कलाक थी विया आहिनि यार। अवां यार कोन थको, भला मां खणी आण थो मञा। बाबा रात मुंहिंजो जलसो हो, अॼु तहां वटा, सुभाणे वरी मेहड़ आ। अचो मेहड़ त ख़बर पए, तहांजे इश्क जी घर वेठे था हिते हाओ कयो, कुछ पंधु कयो तो खबर पएगा। हाणे पिछाड़ी आखिरी चिट्ठी जो सवाल पढ़ी पोइ दुआ था घुरो। सलात बुलंद आवाज़ छा है सही? अब्दुल हमीद लुंड तकदीर कयाद हजरत अली इमाम हसन हुसैन अहल बैत नाह। अबा मां ताज़ो हाणे मथे हफ़्ते गुज़िरियल अंगारे जे ॾींहुं उस्ते मोहम्मद मुंहिंजी तकरीर हुई। पोइ ते उस्ते मोहम्मद में तकरीर ते शहदाद कोट जा ऐं कुब्बे सईद खान जा मुसलमान 2-3 बसूं भरे आया। हिन चिट्ठी में जेका ॻाल्हि आहे सा उन्हनि मूंखे उते बि ॿुधाई, चिट्ठी वारा बि ॿुधाइनि था। ॻाल्हि कहिड़ी आहे त ताज़ो इते मुल्ला लुंडू, अवा सम्झो था न सही, मुल्ला लुंडू तकरीर कई आहे हुन त माज़ अल्लाह अली साईं, हजरत इमाम हसन ऐं हजरत इमाम हुसैन अहल बैत नाहिनि। जेको साबित करे ॾे त खे ₹1,00,000 इनाम ॾियां। अबा इन जे लाइ मां छा थो चई सघां, बसि लुंडू त गई आहे, ॿियो था चऊंसि लख लानत हुजे इंशाअल्लाह। जॾहिं अल्लाह जो क़ुरान थो चवे, महबूब मुहम्मद खुद थो चवे अल्लाहुम्मा हाउलाए अहल बैती, ऐं मुंहिंजा मौला हे मां मुहम्मद मिठे जा अहल बैत अथव, त मुहम्मद मिठो सचो, क़ुरान सचो या लुंडू सचो? हसन हुसैन पक्का सच्चा अहल बैत हन। असां अहल सुन्नत जा पीर मुर्शिद हन, पर जेको नथो मञे त हिते लानत आहे। अल्लाह से इंशाअल्लाह तहां जा असां जा बेड़ा पार करे। वमा तौफीकी इल्ला बिल्लाह व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। अबा आऊंठा चुमजन या न, अबा छो न चुमजन, इहा सिद्दीक जी सुन्नत आहे, बलक ॾाॾे आदम जी सुन्नत आहे। बिलाल बांग चई, अबू बकर सिद्दीक अंगूठा चुमे अखियुनि ते रखिया। असांखे चवंदा त बिलाल सलात सलाम कोन पढ़ंदो हो, अवां आज़ान खां अॻे छो था पढ़ो? बिलाल वारी बांग जो असां था चवनि ख़ुदा मुहकारो करे, बिलाल त अंगूठा कयो, हज़रत अबू बकर अंगूठा चुमंदो, तव्हां सिद्दीक जी सुन्नत छो नथा पूरी कयो पिया? अवां जेकॾहिं सुन्नत ते हलो था त हज़रत अबू बकर मुस्तफ़ा जो नालो वठी चुमंदो हो। हज़रत आदम नबी पाक जो नूर ॾिसी पंहिंजे अंगूठनि में पंहिंजा न चुमिया हुआ। जेको हलाली पुट हूंदो आहे सो पीउ जे तरीक़े ते हलंदो आहे। अल्हम्दुलिल्लाह असां सुन्नी आदम जी हलाली औलाद आहियूं। जेके हरामी हन से कोन चुमीदा, बनी धूड़ पाइन खड़ जे तरे में पोइ असांजो हुन सां छा वञे। अवां यादि रखो, तव्हांजो मसलक हो सचो मसलक आहे जेको मदीने वारे साईं खां मिलियो। वमा तौफीकी इल्ला बिल्लाह व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। या अल्लाह पंहिंजे